अस्सलाम वालेकुम। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। कल जॾहिं पाण जेको आहे सो टियों ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि ॿोल तव्हां सां कईसीं त उन में काफ़ी दोस्तनि खे एतिराज़ु हुयो ऐं उन्हनि तनक़ीद कई त वफ़ाक़ कुझु बि न कयो आहे ऐं तव्हां वफ़ाक़ ते न पिया ॻाल्हायो। पहिरीं ॻाल्हि त वफ़ाक़ जो जेको रवैयो आहे पाकिस्तान ठहण खां वठी हिन महिल ताईं सिंध सां माटेली मां वारो रहियो आहे। उन ते पाण छा ॻाल्हायूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे दौर में बि वफ़ाक़ जो रवैयो अहिड़ो ई हुयो जेको सदाईं रहियो आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे दौर में बि वफ़ाक़ जो रवैयो अहिड़ो हो जेको हाणे आहे। ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जे दौर में बि वफ़ाक़ जो रवैयो अहिड़ो ई हो जेको हाणे आहे। ज़रदारी साहिब जे दौर में त सिंध जे जेको आहे सो खातनि में पंजाब ऐं KPK जा माण्हू भर्ती कया विया त वफ़ाक़ जो रवैयो त इंतिहाई ख़राबु रहियो आहे हर दौर में। उन ते पाण छा ॻाल्हायूं त पाण ॻाल्हायूं था सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते ऐं कोरोना वायरस ते। सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उन में आसिफा भुट्टो ज़रदारी साहिबा जो बहितरीनु किरदारु आहे जंहिं उन जे ई करे इहो जेको आहे सिंध हुकूमत कुझु हलचल में आहे। जेको आहे सखर में जेको हिननि जो आहे कर्तीना सेंटर आहे उन में हिननि जी जेका भञनरा थी आहे जेको ज़ाइरीन उतां निकिता आहिनि उहो उन जी जेका ज़िमेवारी आहे उहा बि सिंध हुकूमत ते वञे थी। शिकायतूं इहे आहिनि त उते इंतिहाई गंदगी आहे, उते जेको आहे सो सफ़ाई सुथराई जो निज़ाम न आहे, उन्हनि खे जेको खाधो ॾिनो पियो वञे उहो इंतिहाई ख़राबु आहे। जॾहिं उन्हनि जा वारिस उन्हनि सां मिलणु अचनि था यानी कि उन्हनि खे ॾिसणु चाहिनि था परे खां ई सही ऐं उन्हनि खे का मानी पहुचाइण था चाहिनि तॾहिं बि उन्हनि जो रवैयो इंतिज़ामिया जो उन्हनि सां इंतिहाई ग़ैर मुनासिबु आहे, ग़ैर संजीदा आहे। तॾहिं जेको आहे सो माण्हू उन आइसोलेशन सेंटर खां ॿाहिरि निकिता आहिनि ऐं उन्हनि एहतिजाज कयो आहे। पर उमेदु आहे त उन में का बहितरी ईंदी, माण्हू तामुन कंदा। ऐं सिंध में हिन वक़्तु हूअं त सॼे पाकिस्तान में हिन महिल ताईं 543 केस कोरोना जा रजिस्टर थी चुका आहिनि। सिंध में उहे हिन वक़्तु 269 आहिनि। पर वॾे में वॾी जेका ॿी अहम ॻाल्हि आहे, जेका ख़तरनाक ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त इहो कोरोना वायरस जेको आहे उहो हाणे मक़ामी सतह ते फैलिजी रहियो आहे। 60 अहिड़ा केस रजिस्टर सिंध में थिया आहिनि जिन जी हिस्ट्री ॿाहिरि जी आहे ई कान। उहे हिते मक़ामी माण्हू आहे, उन्हनि खे हिते वायरस लॻो आहे ऐं उहो हाणे सेकंड में मुंतक़िल थींदो थो वञे ॿियनि माण्हुनि में। दुनिया जा जेके सुधरियल तरीन मुल्क आहिनि उहे जेको आहे सो पाण मुरादू उन्हनि लॉकडाउन शुरू करे छॾियो आहे। बर्तानिया, अमेरिका, स्पेन, जेतोणीक इटली जेको आहे सो मिडिल क्लास मुल्क आहे यूरोप जो, पर उते 4000 खां वधीक माण्हू मौत जो खाज बणिजी चुका आहिनि जिन खे फ़ौज अचे थी ट्रकुनि में भरे दफ़नाए छॾे थी, कंहिंखे ख़बर ई कान्हे त छा थी रहियो आहे। इन एॾी वॾी सूरत हाल में सिंध जा माण्हू जेके आहिनि उनखे इंतिहाई मज़ाक़ वठनि था पिया कोरोना खे। उहे सीरियस न आहिनि, सीरियस थियणो पवंदो। जेकॾहिं जान आहे त जान आहे। हाणे दोस्त चवनि था त असीं कीअं ॿाहिरि जेको आहे घर में रहूं, असीं त कमाईंदा आहियूं खाईंदा आहियूं। वरी चवंदा असांजो अक़ीदो आहे त मौत ऐं ज़िंदगी ख़ुदा जे हथ में आहे। जॾहिं मौत ऐं ज़िंदगी ख़ुदा जे हथ में आहे त पोइ इहो छो नथा सम्झो त रिज़्क़ बि ख़ुदा जे हथ में आहे। मूंखे सेठ बेरोज़गार करे छॾियो आहे। गुज़िरियल 10-12 ॾींहंनि खां मां बेरोज़गार आहियां। मूंखे बि घर खां ॿाहिरि वञणु खपे पर असीं पंहिंजे घर में बंदि आहियूं। मां ऐं मुंहिंजी फैमिली जेका आहे असां हिकिड़े कमरे ते महदूद थी विया आहियूं। त जेकॾहिं असीं एहतियात न कंदासीं त असांखे उनजो नुक़सानु थींदो। सिंध जे सभिनी शहरनि में मूं तक़रीबन 100-150 पंहिंजनि प्यारनि दोस्तनि मिटनि माइटनि खे फ़ोनूं कयूं आहिनि। जंहिंखे फ़ोन कयां थो चए थो असीं शहर में आहियूं। शहर त बंदि आहे, तव्हांजो शहर में कमु कहिड़ो आहे? उन करे ख़ुदा रा हिनखे सीरियस वठो। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेको कोरोना आहे इहो अटैक 3 क़िस्मनि जे माण्हुनि ते करे थो। हिकिड़ा उहे जिन खे दम सहको ऐं ऑलरेडी खंघि आहे, एलर्जी आहे, उहे जेको आहे सो 50 सालनि खां मथे उमिरि जा आहिनि ऐं उन्हनि में जेका मुदाफ़ियत क़ुवत आहे उन्हनि जी जेका जिन में खाध खुराक जी जिन माण्हुनि में कमज़ोरी आई उन्हनि ते करे थो। ऐं सिंध जा 70% माण्हू जिन में इहे सभु बीमारियूं मौजूदु आहिनि ऐं जिन में ऑलरेडी इहे बीमारियूं मौजूदु आहिनि। सिंध हुकूमत कॾहिं बि उन्हनि ते कमु न कयो।
को बि सिंध में जेको आहे सो एलर्जी सेंटर क़ाइमु न करे सघी। सिंध जा हज़ारे माण्हू इस्लामाबाद जे एलर्जी सेंटर में दवा वठणु वेंदा आहिनि। सिंध हुकूमत अॼु ॾींहं ताईं दम सहिको जेको आहे सो सिंध मां ख़तमु न करे सघी, जॾहिं त लिबिया में शहीद जनरल कर्नल कज़ाफ़ी साहिबु पंहिंजे मुल्क मां सहिको ऐं दम ख़तमु कयो हुयो। त इहे बीमारियूं सिंध में अॻे मौजूदु आहिनि ऐं किरोना इन्हनि बीमारियुनि जो हिकिड़े क़िस्म जो आशिक़ु आहे। उन करे तव्हांखे वधीक एहतियात जी ज़रूरत आहे। जेकॾहिं सिंध जे माण्हुनि में इहो तेज़ीअ सां जेको हींअर फैलिजे पियो, उन में तव्हांजो को बि वाली वारस न हूंदो, को खणण वारो न ईंदो, कंहिंखे ज़रूरत ई कान पवंदी त तव्हांखे उहो खणे, ऐं तव्हांजी हालति क़ाबिल रहम हूंदी। जॾहिं त तव्हां ॾिसो त करतीना सेंटर जेको आइसोलेशन सेंटर आहे सखर जो, उन में सफ़ाई कान्हे का, उन में वॉशरूम कोन्हनि के, उते गंदगी आहे। सिंध हुकूमत जी नाकामी आई आहे। पर आउं सिंध हुकूमत ते का तनक़ीद मुंहिंजी का उन्हनि सां दुश्मनी कान्हे का। सिंध हुकूमत इन मां बि अरबा रुपया करप्शन कंदी वञी कमाए, पर लॉकडाउन जो फ़ैसिलो जेको आहे उहो बहितरीनु आहे। उन में तव्हां सभिनी खे साथ ॾियणो पवंदो। तव्हां पंहिंजे बच्चनि जी ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जी ऐं पंहिंजे घर वारनि ऐं पंहिंजी जान जी हिफ़ाज़त पाण कंदव। तव्हां ज़िंदा रहंदव त कमाईंदव। तव्हां इहो बहानो न कयो त असीं रोज़ु आणींदा आहियूं, रोज़ु चाढ़ींदा आहियूं, असीं काॾे वञूं। मुमकिन आहे को मुख़िर हज़रात या सिंध हुकूमत पंहिंजे तव्हांखे को कुझु पहुचाए वञे। जो आसवा भुट्टो ज़रदारी साहिबु आहे, इन में बहितरीनु किरदारु अदा करे पई, पर सिंध हुकूमत जा जेके मौजूदा जेके हीरोगिरी हलाइनि पिया, उन्हनि खे त करप्शन करणी आहे, उहे कंदा, पर तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणी आहे। किरोना वॾो ख़तरनाक तरीन मर्ज़ आहे। हिन सॼी दुनिया जा नक्शा बदिलाए छॾिया आहिनि। दुनिया जा अमीर तरीन मुल्क जिन जा माण्हू सिहतमंद आहिनि, ताज़ा खाधा खाईंदा आहिनि, उहे माण्हू बि जेको आहे सो लॉकडाउन उन्हनि करे छॾियो आहे। उहे घरनि ताईं महदूद आहिनि ऐं हज़ारे लाश किरी रहिया आहिनि। उन करे ख़ुदा तव्हां पंहिंजो पाण खे घरनि में अंदरि महदूद रखो, ॿाहिरि न निकिरो, चाहे छा बि थी पवे। तव्हां जेको आहे सो पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं असीं वरी पाण पंहिंजी कचहरी जारी रखंदासीं किरोना वायरस जे हवाले सां, ऐं इन ते वधीक जेका तहक़ीक़ साम्हूं अचे पई उहा हिक ॿिए सां वंडींदा रहंदासीं।